बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन नवीद इसराय प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊं है लैला निसार ऐं मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर सहाफ़ी जीएम जमाली दराई साहब। अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन ॻाल्हि कंदासीं मुल्की मौशी सूरत हाल जी त आख़िर मईशत जे मैदान में छा हले पियो। पाकिस्तान खे हिकु क़िस्त IMF तरफ़ां जारी थियणी हुई ऐं IMF जे प्रोग्राम ख़तमु थियण में जेको आहे 10 खां 11 ॾींहं बचा आहिनि। सो इन हवाले सां ब्लूमबर्ग जी भी एक रिपोर्ट आई है ऐं ब्लूमबर्ग जी उन रिपोर्ट में पाकिस्तान की मौशी सूरत हाल के वठी करे कुछ ख़दशा जेके आहिनि ज़ाहिर कया विया आहिनि। हुन में इहो ॼाणायो वियो आहे त जेको आहे जेकॾहिं शुरूआती नए माली साल जे शुरूआती महीननि में थी सघे पियो IMF जी क़िस्त न जारी थियण सबबि डॉलर जी शदीद खोट थी सघे थी ऐं उन हवाले सां जेको आहे मईशत ते शदीद असरु पइजी सघे थो ऐं डिफॉल्ट थियण जो जेको ख़तरो आहे उहो बि वधी सघे थो। त केतिरी सदाकत आहे ब्लूमबर्ग जी रिपोर्ट में, छा वाकई में मौशी सूरत हाल असांजे मुल्क जी गंभीर लगी पई आहे ऐं छा सबब आहिनि उन जा। जीअं त हाणे रिसेंटली वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिकु बयानु ॾिनो त समूरा शर्त मञण बावजूद बि IMF सां मुआइदे में देरि जेकी आहे उहा गैर मामूली लॻी पई। त सभ खां पहिरियों त असीं इन ते जमाली साहब जो तबसरो वठंदासीं। जमाली साहब, आख़िर मईशत जी सूरत हाल छा वाकई में एतिरी ख़राब ख़तरनाक लॻी पई आहे जो हिकु तरफ़ रिपोर्ट थी अचे, ॿिए तरफ़ वज़ीर आज़म साहब जा अहिड़ा बयान साम्हूं अचनि पिया? ॾिसो, पहिरियों त असांखे इहो सम्झण जी ज़रूरत आहे त हीउ IMF आहे छा ऐं IMF जो दुनिया में कमु कहिड़ो आहे। सही आहे, बुनियादी शयूं सम्झणु ज़रूरी आहिनि। IMF जेको आहे अमरीकी हिमायत सां हिकु मालियाती इदारो ठाहियो जंहिंजो मक़सदु इहो हो त दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में जिते उन्हनि जी CIA जी इंटरफेरेंस बराह रास्त नथी थी सघे उते उहो थ्रू कंहिं मालियाती इदारे यानी कि IMF टाइप कंहिं इदारे जी मदाख़लत करे ऐं उन मुल्क जी इकोनॉमी, छो जो मसइलो रुगो इकोनॉमी जो न हूंदो आहे, मसइलो हूंदो आहे त कहिड़नि मुल्कनि खे पंहिंजे मोटिव्स जे मुताबिक़ इस्तेमालु करणु। पाकिस्तान हिकिड़ी एटमी ताक़त आहे ऐं पाकिस्तान हिन दुनिया में वाहिद मुस्लिम एटमी ताक़त आहे। इन खां अलावा हिन ख़िते में हिन बल्कि दुनिया में ज़मीन ते पाकिस्तान खां अलावा कोड़ो इस्लामिक मुल्क न आहे जंहिं वटि इहा टेक्नोलॉजी हुजे यानी एटम बम हुजे। ठीकु आहे। बेसिकली इहो जेको सिलसिलो शुरू थियो, तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं ज़ालक जे दौर खां पोइ इहो सिलसिलो शुरू थियो आहे त पाकिस्तान कर्ज़ वठण वारनि में शामिलु थींदो वियो आहिस्ता आहिस्ता आहिस्ता। इन खां अॻु में पाकिस्तान कर्ज़ ॾियण वारनि में शामिलु हो ऐं दुनिया जी जेके हिन वक़्तु सुपर पावर ताक़तूं आहिनि उन्हनि खे बि जेको आहे पाकिस्तान कर्ज़ ॾिनो आहे। त बहरहाल वक़्त जे हिसाब सां IMF जे ज़रिए, छो जो कुझु शयूं अहिड़ियूं हुयूं जेके अमरीका डायरेक्ट डिक्टेट करे जेको आहे पाकिस्तानी हुकुमराननि खां मञराए वेंदो हुयो ऐं कुझु अहिड़ियूं शयूं हुयूं जंहिंजे करे हू चाहिनि पिया त पाकिस्तान मुआशी एतबार सां उन हद ताईं हेठि हलियो वञे जो उनखे झुकाइणु आसानु थी वञे। त IMF जो जेको रोल रहियो आहे बनिस्बत जेकॾहिं तव्हां पुराणा 3.5 साल ॾिठो जेको इमरान ख़ान जो दौर हो त IMF वॾे वसी दिलि सां जेको आहे उहे कर्ज़ ॾिना ऐं उन में के शर्तूं बि कान हुयूं। बेसिकली हू असांखे जकोड़णु चाहे पियो, यानी पाकिस्तान ठहण खां हिन वक़्त ताईं जेको असां कर्ज़ु वरितो हुयो उन जो 100% कर्ज़ु जेको आहे 3.5 साल में हुन ॾेई छॾियो। वजह सिर्फ़ु इहा ई हुई त उन्हनि खे इहा ख़बर हुई त इमरान ख़ान जे वञण खां पोइ असांखे पाकिस्तान खे जेकॾहिं कमज़ोर करिणो आहे त असां वटि इहो हथियार हूंदो यानी इकोनॉमी जो ऐं इन कर्ज़नि जो, जंहिं हथियार जे ज़रिए जेको आहे असां पाकिस्तान जे हुकुमराननि खां जेको चाहींदासीं मञराए वेंदासीं। त IMF मां सम्झां थो त हिन वक़्तु CIA जी उहा प्लानिंग जेकी गुज़िरियल कई सालनि खां आहे ऐं 1991 में तव्हां जेकॾहिं बरतानिया जा किताब पढ़िया हुजनि त उन में बि इहो नक्शो ॾिनल आहे त ख़ासि तौर ते बलूचिस्तान जेको आहे उहो पाकिस्तान जो हिसो न आहे। त यानी इन्हनि जी प्लानिंग जेको आहे कॾहिं खां इहा हली रही आहे त पाकिस्तान खे मुख़्तलिफ़ हिसनि में टोड़णो आहे। जेकॾहिं पाकिस्तान खे तव्हां ताक़त जे ज़ोर ते, बंदूक जे ज़ोर ते नथा तोड़े सघो त हुननि वटि इहो हथियार हो IMF जेको आहे कर्ज़नि में जकोड़े करे पाकिस्तान जे ख़िलाफ़ु हिकिड़ी गहरी साज़िश कई ऐं उन साज़िश में मां सम्झां थो काफ़ी हद ताईं कामयाबु आहे ऐं हू कोशिशि करे थो त इंतज़ामी मामलनि में, हालांकि ॾिसो जेको तव्हां जंहिंखां तव्हां कर्ज़ु वठंदा कर्ज़ु ॾियण वारो जेको आहे तव्हांखे तव्हांजे इंतज़ामी मामलनि में डिक्टेट कॾहिं बि न कंदो आहे या तव्हांजे इलेक्शन जे मामलनि में डिक्टेट कॾहिं बि कोन कंदो आहे। तव्हां कंहिं लोकल बैंक खां जेकॾहिं कर्ज़ु वठी छॾियो त लोकल बैंक बि तव्हांखे इहो चवंदी भाउ कंहिं बि तरीक़े सां तव्हां मूंखे पंहिंजे कर्ज़ु वापसि कयो न। तव्हांखे लोकल बैंक इहो न चवंदी त तव्हां पंहिंजे घर जा ई फैमिली मेंबर हेतिरा घटि करे छॾियो उन्हनि खां ई करायो। बेसिकली IMF जेको आहे हाणे हुकूमत खे डिक्टेट करे रही आहे त असांजे चवण ते यानी कि तव्हांजा इलेक्शन बि थियनि, असांजे चवण ते तव्हांजा जेके असासा आहिनि, एटमी असासा आहिनि
उन्हनि जी बि कहिड़ो हिफ़ाज़त जो तरीक़ेकार हुजणु घुरिजे या उनजी एक्सेस जेको आहे उहो कीअं ॾियणु घुरिजे या जेको आहे इंतिज़ामी जेके मामला आहिनि जीअं तव्हां पहिरियों ॾिठो हूंदो त गवर्नर स्टेट बैंक जेको आहे IMF जे चवण ते लॻी वियो बाकर अहिड़े तरीक़े सां जेको आहे हाणे IMF पाकिस्तानी हुकुमरान खे एतिरो इन हद ताईं डिक्टेट करे रही आहे जो ज़ाहिर आहे इहो कंहिं बि पॉलिटिकल हुकूमत जे लाइ नाक़ाबिले बर्दाश्त अमल हूंदो आहे त IMF जे चवण ते तव्हां गैस जो बि ही रेट करे छॾियो बिजली जो बि ही रेट करे छॾियो ॿियनि सामान जो बि ही रेट करे छॾियो त ज़ाहिर आहे महांगाई जो पर ॿियनि मुल्कनि मां बि जेका रक़म जारी थियणी आहे त उहा बि छा IMF प्रोग्राम सां इंटर कनेक्टेड आहे उन बेसिस ते ॿिया मुल्क जेको आहे रक़म जारी कंदा या उन बेसिस ते IMF पाकिस्तान खे रक़म जारी कंदी इहो मामलो कीअं कनेक्टेड ॾिसो IMF हिकिड़ी शर्त रखी हुई त $3 अरब जो जेकॾहिं तव्हां असांखे बंदोबस्तु करे ॾेखारियो त पोइ जेको आहे असां तव्हांखे इहा $1.25 करोड़ त उहो सऊदी अरब UAE ऐं चाइना जेको आहे पंहिंजी गारंटी ॾेई छॾी त बाबा ठीकु आहे असां $3 अरब ॾियण लाइ तयारु आहियूं पर IMF वरी उन शर्त खां वरी अञा अॻियां वधी वई इट मीन्स त हुनजी साज़िशी जेको बि हुनजो प्लान आहे हुनजे पुठियां हुन पंहिंजे प्लान जे तहत जेको आहे पाकिस्तान खे कमज़ोर पियो करणु चाहे ऐं मां सम्झां थो त हाणे UAE सऊदी अरब ऐं चाइना बि IMF जी इन साज़िश खे सम्झी चुका आहिनि ऐं $1 अरब कुझु ॾींहं अॻु में चाइना खां अची चुका हुया $25 करोड़ शायदि कल्ह चाइना खां पहुची विया आहिनि त जॾहिं इन्हनि मुल्कनि ॾिठो त हाणे IMF जेको आहे पंहिंजे हदनि खां उरांगे रही आहे छो जो इहो IMF जी डिडक्शन कान हुई IMF जी डिडक्शन सिर्फ़ु उन मनी ट्रेल ताईं रहणु घुरिजे आहे जंहिंजे जेको हू लोन ॾिए थो उनजे अगेंस्ट कहिड़ी जॻह तां रिकवरी थिए थी IMF जो इहो कमु ई न आहे त हू पाकिस्तान जे लोकल मामलनि में इंटरफेरेंस करे त तेल जो रेट छा हुजे त गैस जो छा हुजे त बिजली जो छा हुजे इट्स नन इज़ बिज़नेस हिन जो सिर्फ़ु कमु इहो हो त पंहिंजो जेको पैसा ॾिना अथई उनजो रुॻो हुकूमत खां ज़रियो पुछे त बाबा इहे तव्हां वापसी किथां ॾींदव उहो हुकूमत उन्हनि खे ज़रियो ॿुधाए छॾे सॼो मामलो शर्तनि ते ई इनसार करे थो जीअं IMF जी जेका एग्ज़ीक्यूटिव मीटिंग थियणी आहे 29 जून ते त उन में पाकिस्तान जी का ॻाल्हि ॿोल शामिल ई कोन्हे का मुंहिंजे हिसाब सां त हाणे इहो मामलो ख़तमु थी वियो न जॾहिं ॾिसो तव्हां IMF जेको चाहे पई बजट जे हवाले सां कई टैक्सेस जे हवाले सां IMF जो जेको आहे एतिराज़ हो उहो हुकूमत कान मञियो तेल जे अघनि जे हिसाब सां उन्हनि जो हिकिड़ो नुक़्तो हुयो उहो बि हुकूमत कान मञियो अहिड़े तरीक़े सां गैस जे अघनि जे हवाले सां बि उन्हनि जो हिकिड़ो नुक़्तो आहे उहो हुननि कान मञियो हाणे अल्टरनेट रिसोर्सिस ॾियां पाकिस्तान बि तवजो ॾेई रहियो आहे ऐं पंहिंजे बिरादर मुल्कनि सां बि ॻाल्हाए रहियो आहे जंहिंमें तव्हां ॿ मेजर इवेंट्स ॾिठा हूंदा त हिकु त जेको तेल असां वटि अची चुको आहे उहो हाणे चाइनीज़ करेंसी में असां परचेस कयोसीं अहिड़े तरीक़े सां जेके असां गैस LNG वठूं था उज़बेकिस्तान खां उहा बि उन करेंसी में जेको आहे एग्रीमेंट्स थी रहिया आहिनि त डॉलर जो जेको प्रेशर आहे जेको पाकिस्तान में उहो ऑटोमेटिक जेको आहे घटि थींदो हाणे ब्लूमबर्ग जेकी रिपोर्ट ॾेई थी ॾिसो ही रिपोर्ट्स जेके आहिनि इहे पैनिक फैलाइण लाइ हूंदियूं आहिनि बेसिकली पाकिस्तान में कुझु जेके असांजा ताजिर ब्रदर्स आहिनि उहे ज़ाहिर आहे अहिड़ियूं शयूं इम्पोर्ट करे रहिया आहिनि जेकी उहो हिन ब्लॉक जे बजाए यूरोप ब्लॉक या अमेरिका बरतानिया जो जेको ब्लॉक आहे उन तरफ़ खां परचेस कंदा आहिनि त उन ते बहरहाल हिकिड़ो बर्डन ज़रूरु आहे पर ॾिसो जॾहिं असांखे मुल्क खे तरक़ी ॾियणी आहे त इहे जेके बि असांजा इम्पोर्टर्स आहिनि इन्हनि खे इहो सम्झणो पवंदो त हाणे असां वटि पाकिस्तान जी इकोनॉमी खे अॻिते वधाइण जा सिर्फ़ु इहे वाहिद ज़रिया आहिनि त असांजी जेकी ट्रेड जो इनसार आहे उहो चाइनीज़ करेंसी में चाइना रशिया छो जो हाणे त ज़ारा ॾिसो रशिया खां बि तव्हां वटि तेल अची वियो त इन जो मतिलबु ट्रेड जा रस्ता खुली विया अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं ईरान बाड़ मार्केटूं बलूचिस्तान में खोले छॾियूं आहिनि त तव्हांजो इहो बि हिकिड़ो ट्रेड जो रस्तो खुली वियो अहिड़े तरीक़े सां ताजिकिस्तान में तव्हां वटि LNG अचे थी त उहो तव्हां वटि हिकिड़ो ट्रेड जो रस्तो खुली वियो ऐं इहो ई सॼो रूट आहे यानी की यूरोप ताईं जेको वेंदो आहे त जेकॾहिं फ़ाइदो आवाम खे पवण वञे पियो आवाम खे फ़ाइदो एॾी जल्दी त न पवंदो ज़ाहिर आहे छो जो हीअ जेके कर्ज़ हुया आहिनि जेको तव्हां कल्ह पंहिंजे प्रोग्राम में चयोसीं त तेल घटि छो कान थियो आहे उनजो बि रीज़न इहो ई आहे त ज़ाहिर आहे जेकॾहिं ॿाहिरां पैसा नथा अचनि त असांखे पंहिंजी इकोनॉमी खे स्टेबल बि करिणो आहे हे चाहे न त $20-25 पेट्रोल में घटि करे पिया सघिया पर उहो हिकिड़ो बैलेंस शीट जेकी छो जो असांखे वरी $4-5 अरब जेको आहे इंट्रस्ट जी मद में वापसि बि करणा आहिनि IMF खे त अहिड़े तरीक़े सां उहो ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां मुल्क जी फाइनेंस जी सिचुएशन ॾिसंदा आहियो त पोइ तव्हांखे थोरो तहमुल सां कमु करिणो पवंदो आहे ऐं पब्लिक खे जेकॾहिं इहो फैसिलिटेट थी त वञे हा पर इन जा रिपरकशन जेके वरी इकोनॉमी ते सुठा न पवनि हा त इन करे जेको आहे हिन हुकूमत आवाम जेको तेल सस्तो थियणो हुयो उहा उम्मीद बि साइड ते रखी छॾे या साइड ते कान थींदी तेल त सस्तो थींदो पर जून जी जेकी क्लोजिंग हुई उन मां ई जान छॾाइण पिया चाहिनि त जीअं जेकी जुलाई जी फर्स्ट खां जेकी साल शुरू थींदो हिकिड़ो न्यू साल शुरू थींदो त उन में जेके हिन जा जेके रिपरकशन जेके हिन साल जी बजट सां गॾु क्लोजिंग सां थियणा हुआ त हीअ इन में न पिया चाहिनि त को बर्डन वधी वञे ऐं को प्रॉब्लम इकोनॉमी खे क्रिएट थिए पर अल्टीमेटली जीअं असां चयोसीं त हाणे हीअ जेके ब्लॉक्स जो झेड़ो आहे बेसिकली झेड़ो हिकिड़ो सिंपल आहे त अमेरिका
डायरेक्ट असां ते प्रेशर नथो ॾेई सघे, पाकिस्तान ख़ुदि मुख़्तार मुल्क आहे। इनडायरेक्ट प्रेशर इनडायरेक्ट जेको आहे थ्रू IMF जे जेको आहे उहो पाकिस्तान खे डिक्टेट करे रहियो आहे मुख़्तलिफ़ इशूज़ में। बज़ाहिर तव्हांखे नज़र नथो अचे त जेको इहो रशिया खां तेल अची वियो आहे या उज़्बेकिस्तान खां गैस अची रही आहे, जंहिंमें अमेरिकन स्टेट डिपार्टमेंट जो बि आउं बयानु ॾिसी रहियो हुउसि त उहो चई रहिया त इहो ज़ाहिर हर मुल्क खे आज़ादी हासिलु आहे थो, पंहिंजे एनर्जी क्राइसिस खे जेको आहे कीअं मैनेज करे थो। बज़ाहिर इहा ॻाल्हि TV जी हद ताईं त ॾाढी सुठी आहे, पर इंटरनल इहा हक़ीक़त कान्हे। इंटरनल जेको आहे अमेरिका डायरेक्ट न इनडायरेक्ट प्रेशर ॾेई रहियो आहे त तव्हां वापसि ट्रेड जेको आहे उहो डॉलर्स करेंसी में कयो ऐं हिननि मुल्कनि सां करणी आहे, हिननि मुल्कनि सां न करणी आहे। पर इहे छो जो इहे वर्बली ज़बानी कलाम जी ॻाल्हियूं हूंदियूं त पोइ छा जो मतिलबु इहो आहे त US सां लाॻापन ते जेको आहे को असरु पवणु वञे पियो, जेकॾहिं हीअ क्लेम कनि, हीअ हुकूमत क्लेम करे पई त हू समूरा शर्त जेके आहिनि उन्हनि मनी छॾिया आहिनि ऐं हिकु तरफ़ जेको आहे हीअ ॻाल्हियूं नज़र अचनि थियूं, त छा पोइ इन सां को लाॻापन ते को असरु पवंदो मनफ़ी क़िस्म जो? ॾिसो 1947 खां पोइ डॉलर सां ॿी करेंसी में ख़रीद कनि था। बदकिस्मती इहा हुई जो असां जेके पाड़ेसरी मुल्क हुया यानी चाइना ऐं रशिया, उन वक़्त में त बहरहाल रशिया सुपर पावर हो, असां रशियन ब्लॉक में वञण खां जेकी तरजीह ॾिनी उहा ॾिनी अमेरिका खे। ऐं उन वक़्तु जेको वज़ीर आज़म लियाकत अली ख़ान हो उनखे रशियन ऑफर ॾिनियूं, सुठियूं ऑफर्स ॾिनियूं, पर बदकिस्मती सां हिन मॉस्को वञण खां वाशिंगटन वञणु मुनासिबु सम्झो। त हाणे जेके इहे शुरू खां हिकिड़ा मसइला पाकिस्तान में हली रहिया आहिनि उन प्रेशर्स जा, उहे आहिस्ता आहिस्ता वधंदे हाणे जेको आहे एॾी ख़तरनाक नहश ते पहुची चुका आहिनि जो हाणे असां वटि ॿियो को रस्तो ई कान थो बचे जो असां हिन ब्लॉक में जेको आहे पाण खे एक्टिव कयूं। ऐं हिन वक़्तु असांखे सूट बि इहो थो करे, हिकु त ज़ाहिर आहे असांजे ख़िते सां गॾु जेके हिननि मुल्कनि जूं सरहदूं आहिनि, ऐं ॿियो ट्रेड जी जेको आहे सभ खां वॾी असां वटि फैसिलिटी आहे। बदकिस्मती सां जॾहिं तव्हां ज़ाहिर इम्पोर्ट हुन तरफ़ खां कराईंदा आहियो उन ब्लॉक खां, त उन में हिकु त तव्हांजो नाणो घणो वेंदो आहे, ॿियो तव्हां ब्लैकमेल थींदा आहियो। त हिन साइड खां तव्हां वटि ट्रेड जा जेके आहिनि रोड वारा रस्ता बि मौजूदु आहिनि ऐं समंदरी जेके असांजा जहाज़ वारा रस्ता आहिनि उहे बि तमामु वेझा आहिनि। त होॾां जेको आहे तव्हांखे डबल नुक़सानु थींदो आहे जॾहिं तव्हां घुराईंदा आहियो शयूं, त तव्हांखे ड्यूल लॉस थींदो आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता कंहिं जंग जी सूरत में बि, त तव्हांजे बहरहाल ही 2 सुपर पावर ताक़तूं जेके आहिनि उहे तव्हांजे सरहदुनि सां गॾु आहिनि ऐं ॿी जेकी सुपर पावर ताक़त आहे उहा तव्हां खां तमामु घणो परे आहे। त हाणे असांखे सूट इहो ई थो करे त असां चाइना ऐं रशिया ब्लॉक जेको हींअर आहे उन में ई पंहिंजो पाण खे मज़बूत ऐं मुनज़म कयूं ऐं उन्हनि सां ट्रेड खे वधायूं त जीअं आसानी सां पाकिस्तान जे मुआशी मसइलनि खे हल करे सघिजे। असां वटि इन खां अलावा फ़िलहाल को ऑप्शन मौजूदु आहे कान। पोइ इन वारे ऑप्शन खे आख़िर डील कीअं करिणो पवंदो, यानी IMF सां असांखे करिणो आख़िर छा पवंदो जेकॾहिं मुआइदो न बि थिए थो? जीअं ब्लूमबर्ग जी रिपोर्ट चवे थी त डॉलर जी शदीद खोट जेको आहे शुरूआती 6 महीननि में नज़र अची सघे थी, ऐं उनखां अलावा डिफॉल्ट जो ख़तरो बि मौजूदु आहे पंहिंजी जॻह ते, ऐं IMF खे टैक्स बेस न वधाइण ते एतिराज़ु आहे ऐं उनखां अलावा एमनेस्टी स्कीम ते बि IMF को एतिराज़ु ज़ाहिर कयो आहे। सो इन रिपोर्ट जो खे अल्टीमेटली ऐं करोड़े रुपया बि जेको आहे वापसि करणा आहिनि IMF खे, डील थियल आहे इंट्रेस्ट रेट ते, उहे अल्टीमेटली तव्हांखे उन्हनि खे उहे पैसा त वापसि करणा आहिनि। त मां सम्झां थो मुआइदे जी अहमियत असीं सम्झण चाहियूं पिया। टाइम लॻंदो, पर पाकिस्तान जेको हिन वक़्तु सोचे रहियो आहे उहो इहो ई सोचे रहियो आहे त कहिड़े तरीक़े सां असां इन IMF जे चुंगल मां ॿाहिरि निकिरूं। सम्झी रहियो आहियां त हीअ आहिस्ता आहिस्ता ज़ाहिर इहे उहे शयूं न आहिनि जेको खुलेआम कोई TV ते का हुकूमत चई सघे, छो जो उनजा वरी रिपरकशन्स जेके आहिनि उहे अञा ॿिए टाइप जा साबित थी सघनि था। पर मुंहिंजी इहा पंहिंजी अंदाज़ो आहे ऐं जेकी बॉडी लैंग्वेज आहे हुकुमराननि जी उन मां इहो अज़्यूम करे सघां थो त इहो संजीदगी सां सोचे रहिया आहिनि त हाणे असां IMF ते इनसार करण जे बजाए कोशिशि ज़रूरु करे रहिया आहिनि, हर इंसानु कंदो आहे, पर हिननि खे पंहिंजो प्लान B जेको आहे उहो क़ौम खे ॿुधाईंदे डपु लॻी रहियो आहे, ख़ौफ़ अची रहियो आहे। प्लान B आहे, प्लान B जेकॾहिं न हुजे हा त चाइना खां इहे $1.25 अरब तव्हांखे न मिलंदा न। त प्लान त ज़ाहिर आहे जीअं त मूं चयो त पाकिस्तान को मामूली मुल्क न आहे। पाकिस्तान नाणे वारे वज़ीर जियो पॉलिटिक्स जी बि ॻाल्हि कई हिकु प्रोग्राम में वेही करे, त छा हू बि इहे ई ॻाल्हि कनि पिया त कुझु ॻाल्हियूं जेके आहिनि उहे TV ते करण जहिड़ियूं न आहिनि, त जेकॾहिं तव्हां उन्हनि खे 16 लफ़्ज़नि में डिफाइन करे सघो त उनजो छा चवण जो मक़सदु आहे? त IMF जे हिन डील वारे मामले में जियो पॉलिटिक्स इन्वॉल्व आहे या का कॉन्स्पिरेसी आहे, छा आहे बैक ते?
कॉन्स्पिरेंसी त मूं तव्हांखे इहो ॿुधायो त अमेरिकन जेके कमु डायरेक्ट न करे सघंदा आहिनि उहे यानी इहा वाक़ई में इनडायरेक्ट हक़ीक़त जेको आहे इन्हनि क़िस्म जे इदारनि खां कराईंदा आहिनि, चाहे उहो IMF हुजे, वर्ल्ड बैंक हुजे, एशियन डेवलपमेंट बैंक हुजे। पर हिन वक़्तु हुकूमत जी कारकर्दगी ते बि सवाल उठे थो त तव्हां प्रोग्राम बहाल नथा कराए सघो, वरी चओ था जियो पॉलिटिक्स। ॾिसो बज़ाहिर त ईअं महसूसु थींदो आहे त इहे जेके आलमी इदारा मालियाती ठहिया इन्हनि जो मक़सदु इहो त जेके गुरबत वारा मुल्क हुजनि उन्हनि जी माली मदद कई वञे, इन्हनि जो एक्चुअल मक़सदु ठहण जो जेको आहे इहो हुयो। पर अॼु ताईं तव्हां इहो ॾिसो त IMF जंहिं मुल्क जी इमदाद कई आहे उहे मुल्क जेके आहिनि उहे छा पंहिंजी इकोनॉमी पंहिंजे पेरनि ते बीहारे सघिया आहिनि या उहे अञा तबाह बर्बादु थिया आहिनि। जेकॾहिं हिस्ट्री तव्हां ॾिसो था त उहे जंहिं मुल्क खे बैकअप IMF जे थ्रू मिलियो आहे, कर्ज़ लोन मिलिया आहिनि, उहे उन्हनि मुल्कनि जी इकोनॉमी वधीक तबाही जो शिकार थींदी रही आहे। छो जो हुन में ॿ क़िस्म जा नुक़सान थींदा आहिनि। जेकॾहिं तव्हां वटि पैसा न आहिनि त तव्हां पंहिंजो हथु रोके मजबूरी में ऐं कंहिं बि तरीक़े सां डबल महिनत करे पाण खे स्टेबल करण जी कोशिशि कंदा आहियो। पर जेकॾहिं तव्हांखे ईज़ी लोन मिली वेंदो आहे ऐं उन लोन जा तव्हां रिप्रिकॉशंस न ॾिसंदा आहियो त हिन जा असरात साल खां पोइ छा पवंदो त उहो तव्हां उन में कर्ज़नि में जकड़जंदा वेंदा आहियो। अहिड़े तरीक़े सां जेको आहे IMF हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे, बल्कि तमामु मालियाती इदारा हरूभरू असां IMF खे रुगो टारगेट नथा करणु चाहियूं, पर जेके बि मालियाती आलमी इदारा आहिनि उहे ठहिया ई न करे हुया जो जेको आहे अमेरिका जी पॉलिसीज़ खे दुनिया में उन्हनि ते इम्प्लीमेंट कराइनि, जंहिं ते हू डायरेक्टली जेको आहे मदाख़लत नथो करे सघे त इनडायरेक्टली कर्ज़ वठंदड़ मुल्कनि ते हे पंहिंजे फार्मूला जेके आहिनि उहे राइज कराइनि। कई दुनिया जा मुल्क तव्हांखे अहिड़ा मिलंदा जिन में IMF जिन खे कर्ज़ ॾिना आख़िर में उन्हनि जी इकोनॉमी तबाह ऐं बर्बाद थी वई ऐं उन्हनि मुल्कनि खे पंहिंजा एसेट्स विकिणी करे जेको आहे पाण खे बचाइणो पियो। अहिड़े तरीक़े सां मां इहो सम्झी रहियो आहियां त हाणे पाकिस्तान ॾे बि IMF थ्रू यानी कि अमेरिका थ्रू IMF जेको आहे उहो तोपुनि जा रुख करे चुको आहे ऐं हिननि खे जेको सभ खां वॾो ख़तरो आहे ऐं ख़ासि तौर ते यहूदी लॉबी जेकी अमेरिका ते ग़ालिब आहे मां सम्झां थो, अहिड़े तरीक़े सां बर्तानिया ऐं यूरोप में बि काफ़ी हद ताईं उहा ग़ालिब आहे ऐं दुनिया जी इकोनॉमी में बि काफ़ी हद ताईं ग़ालिब आहे। ऐं उन्हनि खे ख़तरो जेको आहे ज़ाहिर आहे इस्लामी मुल्क असां आहियूं त असांखे ई पाकिस्तान खां ख़तरो आहे उन्हनि खे, त हू इसराइल खे सेफ ऐं साउंड रखण जे लाइ पाकिस्तान जे लाइ हुननि जो के सुठा मनसूबा न आहिनि। तव्हां ॾिसो त जॾहिं अफ़गानिस्तान वॉर लॻी, ॿाएतालीह मुल्कनि जूं एजेंसियूं जेके आहे अफ़गानिस्तान में मौजूदु हुयूं सरहद ते, त हू कंदियूं छा हूं अफ़गानिस्तान ते तवजो ॾियण जे बजाए, अफ़गानिस्तान में अमन अमान बहितर करण जे बजाए उहो पाकिस्तान जे मामलनि में वधीक जेको आहे इंटरफेरेंस कंदियूं हुयूं। त पाकिस्तान छो जो हिकिड़ी जेकी आउं सम्झां थो असांजे लाइ पाकिस्तानियुनि जे लाइ हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहा आहे त हेतिरी उन्हनि जी महिनत ऐं जासूसी जे बावजूदि बि उहो असांजे एटमी असासनि ताईं कान पहुची सघिया। त हाणे जेको आहे मां इहो सम्झां थो त इहा जेको बि पाकिस्तान जो एटमी असासो आहे उहो ज़ाहिर आहे महफ़ूज़ हथनि में आहे ऐं हुननि खे डपु रुॻो बसि इहो ई आहे असांखां। त ज़ाहिर आहे इसराइल त अहिड़ी जॻह ते वाक़िआ आहे जो जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता आलमी जंग लॻी या का अहिड़ी मसइलो थियो त इसराइल जी तो सफ़ा हस्ती खां मिटी सघे थो हिकिड़ी इशारे में। त हुननि खे जेको ख़ौफ़ आहे हो चाहिनि था त एटमी जेको असांजो हथियार आहे, ॾिसो ॿिया हथियार त उन्हनि जो तोड़ आहे, ॿियनि हथियारनि खे जेको आहे भारी हथियार ज़ाहिर असांखां वधीक हथियार इंडिया वटि आहिनि, त उहो बि पाड़े में असांजे आहे, ऑलरेडी असांजी हुन सां दुश्मनी आहे त उहो असांखे मुंहुं ॾेई सघे थो। पर एटमी हिकिड़ी उहा टेक्नोलॉजी आहे जंहिंखे जंहिंजा असरात जेके आहिनि उहे पोइ वरी सदियुनि ताईं रहनि था, जीअं जापान जो तव्हांजे साम्हूं मिसाल मौजूदु आहे। त अहिड़े तरीक़े सां जेको आहे पाकिस्तान जो जेको इहो हथियार आहे इहो छो जो ज़ाहिर आहे हुननि खे इहो बि डपु आहे त कहीं पाकिस्तान जे जेके ॿिया इस्लामी अरब कंट्रीज़ अॼुकल्ह ख़ासि तौर ते तव्हां ॾिसो हूंदो त हिकु हिकु करे गॾिजनि था। तव्हां इहो ॾिसी रहिया आहियो त ईरान सऊदी अरब जा केतिरा इख़्तिलाफ़ आहे, हाणे उहे इख़्तिलाफ़ ख़तमु थी विया आहिनि, पाण में जेको आहे उहो हिक ॿिए जूं कौंसिल खाना बि खोले छॾिया अथऊं, हिक ॿिए जे दौरा बि शुरू थी विया आहिनि। कल्ह सऊदी वज़ीर ख़ारजा जेको आहे ईरान जो बि दौरो कयो। अहिड़े तरीक़े सां कुवैत सां जेके हिननि जा इशूज़ हुआ, कतर सां बि जेके हिननि जा इशूज़ हुआ उहे बि सॉर्ट आउट थी विया आहिनि। त हाणे हिननि खे इहो डपु आहे त हीअ जेकॾहिं अरब कंट्रीज़ ऐं पाकिस्तान वरी उन्हनि सां गॾु आहे त अरब कंट्रीज़ वटि भले एटम बम न आहे पर माली तौर ते इहे सभु मज़बूत मुल्क आहिनि। त टेक्नोलॉजी असांजी माली जेका आहे मदद हुननि जी, त इस्लामी दुनिया में इहो वॾो हिकिड़ो इनकलाब अची सघे थो। ज़ाहिर आहे त हेतिरा मुल्क जिन जी इकोनॉमी मज़बूत आहे ऐं इकोनॉमी तौर ते उहो पाकिस्तान खे सपोर्ट कनि, बदिले में जेको आहे असां वटि जेकी एटमी ताक़त आहे या असांजी जेकी मज़बूत फ़ौज आहे
त उहो ज़ाहिर आहे उन्हनि जे वरी सरहदुनि जी ऐं उन्हनि जी मुहफ़िज़ हिफ़ाज़त बणिजी करे सघे सघे थी। थी। अहिड़े तरीक़े सां बहरहाल ही हिकिड़ा उहे पेपर वर्क जी आउं ॻाल्हि थो कयां जेके दुनिया में मुख़्तलिफ़ कॉन्सेप्ट हली रहिया आहिनि ऐं इन करे पाकिस्तान जे ख़िलाफ़ु सभ खां वॾी साज़िश थी आहे। छो जो तव्हां कंहिं बि ॾिसो अरब कंट्री ते जॾहिं उन्हनि अटैक करण जी कोशिशि कई आहे त 5 मिंटनि में जेको आहे उहो उनखे फतह करे विया आहिनि। त छो जो हुननि वटि उहा टेक्नोलॉजीस कान्हे, विढ़ण जी सलाहियत कान्हे, हुननि वटि पंहिंजी एॾी मज़बूत फ़ौज कान्हे जो हुननि जो मुक़ाबिलो करे सघनि। पर पाकिस्तान जी डायमेंशन डिफरेंट आहे। पाकिस्तान जे जेके 2 जंगूं जेके असांजूं लॻियूं आहिनि, असांखां ॾहूं वॾी फ़ौज आहे इंडिया जी, पर हू असांखे मां सम्झां थो फतह न करे सघी। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असांजो बि अञा पाकिस्तान खे 2 टुकड़नि में तक़सीम न कराइजे आहे मशरिक़ी ऐं मग़रिबी पाकिस्तान जी सूरत में, त अञा इंडिया में ताक़त न थी आहे जो असांखे ॾिसी सघे। हे साज़िश ई इन करे थी हुई, हे सॼो गेम प्लान ई इहो हुयो। इन में 100% मूंखे त कोई कंहिं क़िस्म जो भाव न आहे त अमेरिकन CIA इन में मुलविस हुई। ऐं उनखां पोइ तव्हां ॾिसो त बांग्लादेश जा हालात कहिड़ा थिया ऐं पोइ वरी पाकिस्तान में जेको आहे उनजा रिपरकशन कीअं आया, कीअं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ते फाई ॾियारी वई, कीअं वरी बलूचिस्तान जे वज़ीर आज़म क़त्ल करायो वियो। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ दुनिया में हुननि जा हिकिड़ा पंहिंजा मोटिव्स आहिनि ऐं हुननि खे हर वक़्तु जेको ख़ौफ़ हूंदो आहे इस्लामी पॉइंट ऑफ व्यू सां उहो पाकिस्तान छो जो एटमी ताक़त आहे। बस उते बि इहे मोटिव्स पोयां आहिनि, छो त हिकु तबिको मुआशरे जो पाकिस्तान जो इहो बि सोचे पियो त छो त नाणे वारा वज़ीर विच में काफ़ी कुझु IMF जे लाइ ॻाल्हाईंदा रहिया त असीं IMF जी का परवाह कोन्हे, उहो डायरेक्टली इहो ई चवणु चाहिनि पिया या असीं हुनजी डिक्टेशन ते अमल दरामद न थींदासीं। इहे मोटिव्स हिकु जॻह या उन खां अलावा जेको इहो तबिको सोचे पियो त उन्हनि जी स्टेटमेंट्स जे करे बि पाकिस्तान हीउ जेको IMF वारो प्रोग्राम आहे बहाल थियण ते थोरो असरु पियो आहे। स्टेटमेंट सां इन क़िस्म जे मुआहिदनि या जीअं हाणे रिसेंटली जियो पॉलिटिक्स इन्वॉल्वड आहे, स्टेटमेंट जेके आहिनि उहे हर मुल्क जा जेके बि पॉलिटिशियन हूंदा आहिनि उहे पंहिंजे मफ़ाद जे मुताबिक़ ॻाल्हाईंदा आहिनि। इन क़िस्म जे मुआहिदनि सां उन्हनि स्टेटमेंट्स जो कोई ताल्लुक़ न हूंदो आहे, छो जो ग्राउंड रियलिटी में वर्किंग पेपर में हिन जी का हैसियत न हूंदी आहे। अच्छा, ही जेके मामला आहिनि उहे एतिरा सवला न आहिनि जेतिरा नज़र अची रहिया आहिनि। न त तव्हां रक़म जारी थियणी आहे उन जे लाइ तव्हां इहो सभु वेही करे चओ त IMF जो कम ई कर्ज़ ॾियण आहे। छा एक्सपेक्ट IMF जो कम जेको आहे उहो शर्तूं रखणु थोरी आहे। ऐं जॾहिं त 100% शर्तूं जे मञे छॾियूं ऐं उन्हनि जी कंप्लाइंस रिपोर्ट बि ॾेई छॾी, IMF जा पंहिंजा तव्हां बयानु पढ़ियो त पाकिस्तान जेको आहे हाणे 100% जेको आहे, पर शर्तुनि मां शर्तूं निकितियूं आहिनि। यानी जेकी तयशुदा फार्मूलो हुयो उन में किथे कोताही कान्हे। तयशुदा फार्मूलो जॾहिं पूरे थियण खां पोइ हुननि खे को जवाज़ न पियो मिले त उन्हनि शर्तनि मां शर्तूं निकिरी ऐं हुननि पाकिस्तान खे जकड़ण जी कोशिशि कई। ऐं हू ॾिसण बि चाहिनि था त चाइना ऐं ॿिया जेके अरब कंट्री जा जेके मुल्क आहिनि उहे आख़िर केतिरे हद ताईं हिननि खे बैकअप ॾेई। अच्छा, पोइ जान छॾाइण आसान आहे, असांखे थोरा घणा ही रिज़ल्ट्स नज़र अचणु लॻा आहिनि चाइना या ॿियनि मुल्कनि जी सूरत में। जीअं तव्हां बि चओ था त इन कर्ज़नि वारे जेकी इहा चेन पूरी हलंदी अचे थी, इन मां कढणु तमामु ज़रूरी आहे ऐं मौजूदा हुकूमत जेको आहे प्लान B खे कंसिडर करे रही आहे। त यानी नियरली उहो कुझु नज़र ईंदो असांखे एतिरा पैसा बि त उन्हनि खे वापसि करणा आहिनि। 1% बि इन में डिफॉल्ट जो ख़तरो हुजे त कॾहिं बि चाइना जेको आहे अरबनि डॉलर जी इन्वेस्टमेंट पाकिस्तान में न करे। ऐं सऊदी अरब बि जेको आहे करे रहियो आहे, छो जो असांजो रुॻो हिकिड़ो ई CPEC आहे न। इहो ई मसइलो आहे त हिननि इमरान ख़ान जे ज़रिए हिन CPEC खे 3.5 साल छो इल्तवा जो शिकार करायो। वजह इहा ई आहे त उनजी सिर्फ़ु रॉयल्टी एतिरी वॾी तइदाद में ईंदी जो पाकिस्तान जी इकोनॉमी स्टेबल थी वेंदी। अहिड़े तरीक़े सां असांजो सिर्फ़ु जेको रेकोडिक जो मनसूबो आहे, जेकॾहिं उहो प्रॉपर तरीक़े सां शुरू थी वियो त 6000 अरब डॉलर जो इहो मनसूबो आहे। यानी पाकिस्तान ते कर्ज़ु आहे घणो, 100-150 अरब डॉलर। उहो एतिरो वॾो मसइलो कान्हे जंहिंजे करे जेको आहे प्रॉब्लम आहे। पर असां वटि जेके एसेट्स आहिनि उहे एतिरा आहिनि जो असां आसानी सां पाकिस्तान जी इकोनॉमी खे स्टेबल करे सघूं था। मसइलो आहे त उन में तसलसल सां कमु थिए। यानी रेकोटिक जे मसइले में जेकॾहिं उन वक़्तु जो चीफ जस्टिस इफ्तिखार चौधरी स्टे न ॾिया ऐं उन मुआदे खे मनसूख़ न करे आहे, स्टे अॻु में स्टे ॾेई वरी उन मुआदे खे मनसूख़ कई। यानी सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान मां सम्झां थो त पाकिस्तान जी इकोनॉमी ते सभ खां वधीक ज़रब आई। तव्हां ॾिसो त उन सां 10 अरब डॉलर जो असां ते जुर्मानो आहे थियो आलमी अदालत में, ऐं उहो मनसूबो जेको आहे 10 सालनि खां पेंडिंग आहे। जेकॾहिं उहो मनसूबो 10 सालनि खां पेंडिंग न हुजे ऐं कमु थींदो रहिया ऐं हुयो बि टर्की वटि, इहो बि न त कंहिं यूरोप या कंहिं दुश्मन मुल्क वटि हुयो बि उन कंट्री वटि जेकी असांजी दोस्त कंट्री आहे उनखे उन नुक़सानु पहुचायो, त इन जे पुठियां बि त कंहिं न कंहिं साज़िश कई हूंदी न। हाणे मां इहो नथो चवां त इहा साज़िश CIA जी हूंदी या अमेरिका जी हूंदी, पर कंहिं न कंहिं त साज़िश कई जो सुप्रीम कोर्ट में इन मामले खे खणी वञी ऐं उन मामले खे स्टॉप करायो ऐं उनखां पोइ मुआदो मनसूख़ करायो। यानी ज़ुल्म जी इंतिहा आहे त हुकूमत पाकिस्तान हिकिड़ो मुआदो कयो आहे, उनखे सुप्रीम कोर्ट जेको आहे उॾारे थी छॾे, त उन जा जेके रिपरकशन्स आया 10 सालनि ताईं मनसूबो बंदि रहियो। उनखां 10 अरब डॉलर आलमी अदालत में असां ते जुर्मानो लॻो, असां वटि त पैसा बि ॾियण लाइ कान हुया।
इहा बि मां सम्झां थो टर्की जी उन कंपनियुनि जी महिरबानी पाकिस्तान ते जो हुननि उहे $10 अरब असांखे माफ़ु करे छॾिया ऐं चयो त भाई ठीकु आहे असां पंहिंजे प्रोजेक्ट ते कमु कयूं था त जेकॾहिं रुॻो इहो ई प्रोजेक्ट रेकोडेक वारो ऑन थी वञे त इन मां $6000 अरब असांखे अचणा आहिनि। तव्हां अंदाज़ो त लॻायो पाकिस्तान जी इकोनॉमी किथे हूंदी। इन ई करे पाकिस्तान जे ख़िलाफ़ु मुख़्तलिफ़ तरीक़नि सां साज़िशूं थींदियूं आहिनि त इहे सभु शयूं इल्तवा जो शिकार हुजनि, इन्हनि में कंहिं बि शइ ते कमु नथी सघे। इन खां अलावा जेकॾहिं तव्हां चाइना खे ॾिसो त $42 अरब जी एनर्जी जा उहो प्रोजेक्ट लॻाए रहियो आहे त हरू भरू त कान लॻाए रहियो आहे न। ज़ाहिर आहे पाकिस्तान जो कुझु चाम आहे, पाकिस्तान जी जेकी जुग्राफियाई हदूद आहे उहे एतिरे कम जी आहे जंहिंजे करे उहे हिकिड़े मनसूबे जी ॻाल्हि करे रहियो आहे जेको एनर्जी जे लाइ लॻाए रहिया आहिनि। $42 बिलियन जो आहे उहो। अहिड़े तरीक़े सां ॿियनि सेक्टरनि में जीअं कराची सर्कुलर रेलवे में हुननि हामी भरे छॾी आहे, अहिड़े तरीक़े सां रोड नेटवर्किंग में जेको आहे उहो कमु करे रहिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां हुननि तव्हांजे मुल्क में मोटरवेज़ ते जेको आहे उहो कमु कया, ख़ासि तौर ते मुल्तान वारो मोटरवे तव्हांजे साम्हूं आहे। त ज़ाहिर आहे जेकॾहिं पाकिस्तान में को कमु करे थो त पंहिंजे इंट्रस्ट सां कमु करे थो न, पाकिस्तान में हुनजा इंट्रस्ट वाबिस्ता आहिनि त इहा इन्वेस्टमेंट थींदी आहे न। त अहिड़े तरीक़े सां पर ज़ाहिर आहे जेको ॿियो ब्लॉक आहे उहो तव्हांजो जेको दुश्मन तव्हांजे ख़िलाफ़ु साज़िश करे रहियो आहे उन ब्लॉक खे तकलीफ़ आहे त उहो हडल्स क्रिएट कंदो, प्रॉब्लम्स क्रिएट कंदो तव्हांजे लाइ। हाणे इहो असांजे हुक्मराननि ते डिपेंड थो करे त हू कहिड़े तरीक़े सां हडल्स मां निकिरनि था। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे जमाली साहब त असांजी जेके ही हुक्मरान आहिनि, मौजूदा हुकूमत आहे, इहा बि सबबु असीं चऊं त माज़ी वारी हुकूमत यानी इमरान ख़ान जी हुकूमत खे करार ॾिए पई, बल्कि राणा सनाउल्लाह साहब जेके घरू वज़ीर आहिनि चवनि था त मुल्क मां दहशतगर्दी जो ख़ात्मो कयो आहे ऐं सफ़ाई जो अमल जारी आहे। उन खां अलावा वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहब नाज़रीन उन्हनि अॼु जमाली साहब बयानु ॾिनो त पाकिस्तान खे गैर मुस्तहकम करण जी साज़िश कई वई जेका 9 मई ते वाइकी कई वई ऐं माज़ी जी हुकूमत ई जेको आहे उहा मुल्की मुआशी तबाही जो सबबु आहे। तव्हां ॾिसो असां 3.5 साल जी तव्हां जाइज़ो जेकॾहिं वठंदव त तव्हांखे महसूसु छा थो थिए? तव्हांजो सीपेक मनसूबो इल्तवा शिकार थियो, तव्हांजे मुल्क में को वॾो प्रोजेक्ट पूरे 3.5 साल में न लॻी सघो, यानी एनर्जी ऐं ॿियनि हवालनि सां ॻाल्हाए रहियो आहियां। तव्हांजे मुल्क में इन्वेस्टमेंट जेको आहे सॼी रुकिजी वई, स्टॉप थी वई। तव्हांजे मुल्क जा पंहिंजे तमामु बिरादर मुल्कनि सां तालुक ई ख़राब थी विया। त ज़ाहिर आहे इहे सभु उहे एजेंट हुया न। इमरान ख़ान खे तव्हां छा था सम्झो? इमरान ख़ान जेको आहे यहूदियुनि जो उहो एजेंट हो जेके असांखे डायरेक्ट उहो नुक़सानु न पहुचाए सघिया जेको थ्रू इमरान ख़ान नुक़सानु पहुचायूं असांजी इकोनॉमी खे, असांजे मुल्क खे, असांजी ख़ुदमुख़्तारी खे, असांजी इज़त खे, असांजे वक़ार खे, असांजी फ़ौज खे, असांजी सलामती इदारनि खे, असांजे शहीदनि खे, असांजो जेको आहे मुल्क जे जेके एक्चुअल वारिस आहिनि, वरी जेके TTP जा 42,000 दहशतगर्द जेके आहिनि पाकिस्तान में रिहेबिलिटेट कराया, जिन जे खे ख़तमु करण लाइ अरबे रुपया ख़र्च कया विया, ऑपरेशन थिया, हज़ारनि माण्हुनि क़ुर्बानियूं ॾिनियूं, यानी 40,000 खां वधीक असांखे लाशा मिलिया। उन खां पोइ जेको आहे हिन मुल्क में वञी स्टेबिलिटी थी वई ऐं उहे माण्हू जेके आहिनि वापसि जेको आहे क़बाइली इलाइक़नि में रीसेटलमेंट करते वरी उन्हनि ते अरबे रुपया ख़र्च कया। उहे कहिड़े जेके लोन जे वध में आया, यानी KPK जी हुकूमत अलॻि लोन खयल आहिनि जेके बि पाकिस्तान ते बर्डन आहे। यानी तव्हां अंदाज़ो लॻायो त असांखे हिकिड़े तरफ़ खां थोरी नुक़सानु पहुतो आहे। मां उहो ई चई रहियो हुउसि त IMF छो पियो ॾे इहो कर्ज़ु? उहो ॾे ई न करे पियो त हिननि खे असां जकोड़े छॾियूं वकोड़े छॾियूं। ऐं हाणे जॾहिं हुन ॾिठो त हीअ जकड़िजी चुका आहिनि, हाणे हिननि खे साह न खणणु ॾियूं। यानी $1 अरब जी औकात छा आहे, हैसियत छा आहे? उहो त हिकिड़े मिंट में चाइना खां बि अची विया। सवाल इहो आहे त हीउ मसइलो $1 अरब जो कान्हे, मसइलो इन जे पुठियां गहरी साज़िश जो आहे। त साज़िश आहे $1 अरब पाकिस्तान माशाल्लाह 3 करोड़ मुल्क आहे, $1 अरब त तव्हांजे 3 ॾींहंनि जो बि जेको आहे ख़र्च कान्हे जेके इम्पोर्ट में असांजा पैसा ख़र्च थींदा आहिनि। पर मसइलो $1 अरब जो कान हो, मसइलो उन गहरी साज़िश जो जेको पाकिस्तान जी इकोनॉमी खे तबाह करण लाइ जेकी इकोनॉमी वरी पर पोइ बि सवाल त मौजूदा हुकूमत ते ई थींदो न जमाली साहब, त उहे हिन वक़्तु हुकूमत में आहिनि ऐं हाणे ख़ैर थोरो ई टाइम बचियो आहे, निगरान हुकूमत बि अची वेंदी, त डू यू थिंक हे आख़िर में वेंदे वेंदे थोरो स्टेबिलिटी जी तरफ़ मईशत खे धिको ज़रूरु ॾींदा वेंदा? ॾिसो तव्हांखे हींअर इन शयुनि मां नज़र ईंदी आहे त तव्हांजे मुल्क में वॾा प्रोजेक्ट लॻणु शुरू थी विया या इन्वेस्टमेंट सीड़पकारी थी, जेके बि सर्कुलर रेलवे ते बि हाणे कमु शुरू थी रहियो आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांजो जेको मलीर एक्सप्रेस वे आहे उन ते काफ़ी हद ताईं कमु शुरू थी चुको आहे। हींअर सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि उते जेको आहे विज़िट कयो बाक़ाइदा। त प्रोजेक्ट्सनि मां तव्हांखे ख़बर पवंदी आहे न त मुल्क में जेको आहे रोड नेटवर्किंग ते कमु थिए, एनर्जी सेक्टर में कमु थिए। ज़ाहिर आहे आवाम खे पाकिस्तान में एतिरो पैसो हिन वक़्तु अवेलेबल कान्हे जो हर सेक्टर में कमु थी सघे। त जंहिं हद ताईं बि थी सघे थो, चाहे उहो परॾेही सीड़प जे ज़रिए ॿियनि मुल्कनि जी मदद जे ज़रिए, जीअं सऊदी अरब चयो आहे त उहो सीपेक में रिफाइनरी लॻण लाइ तयारु आहिनि। $10-12 अरब जी जेको आहे उहा इन्वेस्टमेंट आहे। त जॾहिं इन क़िस्म जा तव्हांजा MOU साइन थींदा आहिनि, न त उज़्बेकिस्तान जेको आहे तव्हांखे गैस LPG ॾेई रहियो आहे, छो ॾेई रहियो आहे। अहिड़े तरीक़े सां रशिया खां तव्हां चाहिनि त
तेल रुगो ज़बानी कलामी दावा न किया बल्कि प्रैक्टिकली जहाज़ हिते आया, फ्यूल जो का डिस्बर्स थियो, वरी जहाज़ वापसि हलियो वियो, वरी अञा ॿिया रस्ते में जहाज़ आहिनि। ऐं अवाम मुंतज़िर आहे सस्ते तेल जी ख़बर जेको आहे कॾहिं ईंदी। इकोनॉमी जो जेको सर्कल आहे इन जा जेके रिज़ल्ट आहिनि उहे त ज़ाहिर आहे तव्हांखे 6 महीननि खां पोइ नज़र अचणु शुरू थींदा न, हींअर नज़र नथा अची सघनि। सो हिन वक़्तु असां वेट न कयूं छो त मे बी इहो एक्सपेक्ट करे पई आवाम त वेंदे वेंदे ही हुकूमत जेको आहे तेल वारी त एटलीस्ट ख़ुशख़बरी ॾेई वञे, जे रोज़ाने जी ट्रांसपोर्ट आहे, सफ़र आहे, उहो थोरो स्टेबल थी सघे। इहा मूंखे बि उमेदु आहे त हीअ इन ते वर्किंग करे रही आहे असांजी जेकी फाइनेंस डिवीजन आहे, ऐं मूंखे बि यकीन आहे त पहिरीं जेकी जून ईंदी उन ते तेल जा कुझु पहिरीं जुलाई ते। अच्छा ठीक है। अच्छा ये आखिरी खबर भी जमाली साहब शामिल करनी है तो जमात इस्लामी जो है सिंध हाई कोर्ट में मुर्तज़ा वहाब जी कराची के मेयर चूंडजण खिलाफ जो है पिटिशन दाख़िल कई है। जमाली साहब इन मामले से तव्हां छा चवंदो? उन्हनि खे ख़ैर काफ़ी मुबारकूं ॾिनूं, हल्फ बि खणी छॾियो उन्हनि, ऐं हाणे उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे पिटिशन दाख़िल कई वई आहे, इन मामले खे चैलेंज कयो वियो आहे सिंध हाई कोर्ट में जमात इस्लामी पारां। ॾिसो जमात इस्लामी जो तव्हां जेकॾहिं ट्रैक रिकॉर्ड खणी ॾिसो त जमात इस्लामी कॾहिं बि अवामी वोटनि सां मुंतख़िब थी कान आई आहे। अच्छा, जमात इस्लामी जेको आहे पाकिस्तान जी मुखालफ़त कई, पाकिस्तान ठहण जी, ऐं पाकिस्तान ठहण जे ख़िलाफ़ु हुननि जेको आहे एहतिजाज कया हुआ। ऐं जमात इस्लामी उहा हिकिड़ी जमात आहे जंहिं हमेशह हिन मुल्क खे मां सम्झां थो त क़त्लेआम खां अलावा कुझु बि कान ॾिनो आहे। जमात इस्लामी हिन पाकिस्तान खे नुक़सानु पहुचाइण में हर वक़्तु जेको आहे पंहिंजो किरदारु अदा कयो आहे, चाहे उहो 1971 हुजे, चाहे 1947 हुजे, ऐं चाहे 9/11 खां पोइ हुजे या अफ़गान वार हुजे 1985। हर दौर में तव्हां ॾिसंदा त जमात इस्लामी जो रोल जेको आहे सिर्फ़ु पैसा कमाइण रहियो, ऐं उन्हनि पैसा वठी जेको आहे मुख़्तलिफ़ नौजवाननि जा ज़हन बदिले उन्हनि खे तबलीगूं करे, ऐं उन्हनि खे जहाज़नि जा नाला ॾेई करे असांजे मासूमनि खे जेको आहे जंगनि में जेको आहे झोकियो आहे। 85 में जेको आहे जमात इस्लामी खे पहिरियों दफ़ो जनरल ज़ौलख जी हुकूमत में, छो जो मजलिस शूरा में शामिल हुआ, त हुननि जेको आहे हिननि खे कराची में स्पेस ॾिनो, ऐं 1985 में जेको आहे हिननि जो जेको अफ़गानी 70 अफ़गानी समथिंग मुंहिंजे ख़्याल में उहो जेको आहे मेयर कराची थियो। उन खां पोइ वरी उन जनरल ज़ौलख जे दौर में ॿीहर जेको आहे मेयर कराची थियो। पर जॾहिं आर्मी जी उहा हुकूमत ख़तमु थी ऐं 88 जा इलेक्शन थिया, तव्हां उन खां पोइ ॾिसो त MQM जेको आहे हिन कराची में आई, ऐं MQM जेको आहे न सिर्फ़ु क़ौमी ऐं सूबाई असम जूं निशिस्तूं हासिलु कयूं बल्कि कराची जी मेयरशिप जेको आहे पंहिंजे नाले करे। मुशर्रफ जे दौर में तव्हां अचो त नेमतुल्ला खे जेकॾहिं कामयाबु कराइणो हो, यानी जमात इस्लामी खे जॾहिं बि हिन मुल्क में कामयाबु कराइणो आहे शहर में सॉरी, त उन लाइ इहो ज़रूरी आहे त MQM खां बॉयकॉट करायो वञे। तव्हांजे साम्हूं आहे पुराणी हुकूमत, तव्हांजे साम्हूं आहे वरी जनरल मुशर्रफ जे दौर जी हुकूमत, यानी ॿिन्ही डिक्टेटरनि जी हुकूमत में तव्हांखे जमात इस्लामी जेको आहे कराची जा मेयर जा उहिदा जेके आहिनि हासिलु करण में कामयाबु थी वई। त उन्हनि खे इहा ख़ुशफ़हमी आहे भई तव्हांखे अवाम लाइक कोन थो करे, तव्हां हिननि जा खणो त सही न, तव्हांखे हल्कनि जी तइदाद ॾिसो त जॾहिं बि हिकिड़ी बि हिननि जी हिकिड़ी सीट बि अधु सीट आहे, हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त जेकी हिकिड़ी MP जी सीट न खणी सघनि, उहे जेको आहे चवंदा त असां वॾी अक्सियती पार्टी रखंदड़ आहियूं। जेको आहे पिटिशन दाख़िल कई अथऊं, को फ़र्क़ु पवंदो हासिल थींदो जमात इस्लामी खे? जवाब तलब कयो वियो 22 जून ते मुर्तज़ा वहाब। भले उहो त सुठी ॻाल्हि आहे, कोर्ट आहे त वञी जेको वणेसि वञी कोर्ट खे फ़ैसिला करे। कोर्ट खे त इहो मैटर मां सम्झां थो एंटरटेनिंग करणु घुरिजे, इन करे त मुल्क में मुसीबत लॻी पई आहे त इंतज़ामी मामलात में जेको आहे हर जॻह ते हूअं कोर्ट खे जेको आहे पंहिंजे जेके अदालतनि में लखे केस पेंडिंग पिया आहिनि उहे कान था नज़र अचनि, पर हिन क़िस्म जा पॉलिटिकल माइलेज वारा केस उहे कोर्टूं जेको आहे फौरन टेकअप बि कंदियूं आहिनि, उन्हनि ते हेरिंग बि शुरू करे छॾंदियूं आहिनि त भई लखे केस तव्हां वटि पिया आहिनि ग़रीब माण्हुनि जा, उन्हनि खे त तव्हां टेकअप करे मिंट में उन्हनि खे इंसाफ़ ॾियो न। हीअ कान कंदा नी, छो जो हिन में सियासत आहे, हिन में TV चैनल्स टिकर्स हलनि था, ब्रेकिंग न्यूज़ूं हलनि थियूं, अख़बारूं हेडलाइनूं ठहनि थियूं, इन करे जेको आहे इहे केस जेके आहिनि टेकअप थियनि था न। सिटी कोर्ट्स हुजे, लोअर कोर्ट्स हुजनि, की हिन जूं ॿियूं कोर्टूं आहिनि, लखनि जी तइदाद में हिननि, चाहे सुप्रीम कोर्ट पाकिस्तान आहे, हाई कोर्ट आहे, लखनि जी तइदाद में हिननि वटि केस पेंडिंग कया आहिनि। माण्हू महीननि जूं डेटूं था ॾियनि, को पुछण वारो कान्हे कोर्ट में। असांजा पंहिंजा लाइ घणा केस आहिनि साफ़िन जा, को पुछण वारो कान्हे, महीननि जूं डेटूं, 6 महीननि जूं डेटूं, साल जूं डेटूं, हिते जेको आहे रोज़ जी बुनियाद ते जेको आहे टेकअप थियंदियूं शयूं, त उहो हुननि जी मर्ज़ी आहे, भले टेकअप कनि। हुकूमती मामलनि में मुंहिंजी इहा सजेशन आहे त अदालतुनि खे पाण खे परे रखणु घुरिजे, जेके प्रॉपर पिटिशन्स आहिनि अवाम खे सहूलियतूं ॾियण वारियूं, तव्हां उनखे टेकअप कयो, महिरबानी करे उन्हनि खे जेको आहे। जमात इस्लामी जी जेसि ताईं ॻाल्हि आहे त हीअ सवाइ MQM जे सदके जी जमात मां सम्झां थो, जॾहिं बि हिननि खे थोरी घणी माइलेज ॾियणी हूंदी आहे कराची में, तव्हां हर दफ़े ॾिसो त MQM या बाइकआउट करे छॾंदी आहे। जेकॾहिं MQM बाइकआउट न करे त हिननि खे त जेको आहे को कौंसलर जी सीट ते बि कामयाबु न थी सघनि। पहिरियों बि हिननि पंहिंजी हालत ॾिठी आहे न, कराची में हुई छा, पीपल्स पार्टी खे त तव्हां ॾिसो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे शहीद खां तव्हां काउंट कयो त हुननि जूं जेकॾहिं कराची में 14 सीटूं हूंदियूं हुयूं त उन वक़्तु पीपल्स पार्टी जूं हिते 2 सीटूं हूंदियूं हुयूं।
मां इहो न आहे त पीपल्स पार्टी को पहिरियों दफ़ो कामयाबु थी आहे, वक़्त जे हिसाब सां जॾहिं सीटूं वधियूं आहिनि, डिस्ट्रिक्ट्स वधिया आहिनि, यूसीज़ वधियूं आहिनि, त उन हिसाब सां हुननि जी हिन वक़्त बि त जेकॾहिं तव्हां अंदाज़ो लॻायो त हिननि वटि पहिरें ज़माने में बि हिननि वटि लियारी, केमाड़ी ऐं मलीर पीपल्स पार्टी जो ई हूंदो हुयो न। जॾहिं टॉप खां टॉप जेके आहिनि MQM जेको पीक ते हुई 1988 में, उन वक़्त बि त पीपल्स पार्टी पंहिंजा इहे हल्का खयां न। इन खां अॻु में जेकॾहिं तव्हां अची वञो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे दौर में बि त पीपल्स पार्टी पंहिंजा इहे हल्का खयां न। उन खां पोइ जेको आहे जॾहिं बाइफर्केशन थी डिस्ट्रिक्ट्स जी, त अञा बि मां चवां थो त लियारी वारी पूरी साइड, वेस्ट वारी पूरी साइड, केमाड़ी वारी साइड या मलीर वारी साइड, पीपल्स पार्टी त अॼु बि उते ई घणी अक्सरियत हासिल कई आहे न। जेके उनजा रवायती हल्का आहिनि, हिननि त उहे सीटूं खयूं आहिनि डिस्ट्रिक्ट सेंट्रल जूं या ईस्ट जूं, जेके बेसिकली MQM डोमिनेटेड इलाइक़ा हुआ न। इन में पीपल्स पार्टी छा करे जेकॾहिं हेॾियूं सीटूं थी वियूं आहिनि। पर ख़ैर पीपल्स पार्टी जमात इस्लामी खे ऑफर बि ॾिनी आहे त असां सां गॾु अची करे कमु कयो, अवाम जी जेकॾहिं ख़िदमत तव्हांखे करणी आहे। सो बहरहाल ॾिसंदासीं ईंदड़ ॾींहंनि में मुर्तज़ा वहाब साहब छा जवाब जेको आहे जमा कराइनि था ऐं जमात इस्लामी खे छा हासिल थी। मां त चवंदो त इन खां जेको इहो कहिड़ो आहे हिननि जो अमीर जमात इस्लामी नईम मौलाना, इन खां हिसाब वरितो वञे त इहे सदके ख़ैरात जा पैसा जेके आहिनि इहे अरबे रुपया ई सोशल मीडिया ते कीअं ख़र्च थिया। मगर हिननि जेके माण्हू जेकॾहिं मां या आम माण्हू को जमात इस्लामी जी ख़िदमत ख़ल्क़ खे को पैसा ॾेई रहियो आहे त बेसिकली उहे सदके ख़ैरात ज़कात जा पैसा आहिनि, उहे त तव्हांखे आवाम जे ख़िलाफ़ बि उते लॻाइणा आहिनि। हे सोशल मीडिया ते तव्हां जेके अरबे रुपया ख़र्च कया आहिनि, जेके मुख़्तलिफ़ कंपनियुनि जा डेटा अची चुका आहिनि, त उन्हनि खां इहो हिसाब वरितो वञे त इहे पैसा आया किथां। ज़ाहिर आहे उहे पैसा आहिनि जेके सदके ख़ैरात ऐं ज़कात जा तव्हांखे मिलिया। यानी आवाम तव्हांखे ॾिना त तव्हां ग़रीबनि जी जेका मदद कंदा ऐं तव्हां उनखे पंहिंजी सेल्फ जेका पब्लिसिटी जे लाइ जेका सोशल मीडिया में उहे करोड़े अरबे रुपया झोके छॾिया आहिनि, अॻु में उहो हिसाब त ॾियनि हिन जो। ज़मीनी हक़ीक़त इहा ई आहे त पीपल्स पार्टी खटी वई आहे, मेयर कराची ऐं डिप्टी मेयर थी चुकी आहे। मुर्तज़ा वहाब सां बि ख़ैर काफ़ी कराची जे शहरनि जूं जेके आहिनि उम्मीदूं लॻा पियल आहिनि, बल्कि जिन जिन शहरनि ज़िलनि में चेयरमैन मेयर चूंडिया आहिनि त उन्हनि सां आवाम जूं खोड़ जेके उम्मीदूं आहिनि उहे लॻा पियल आहिनि। ॾिसूं था उहे कमु कीअं कनि था, जेकॾहिं कमु सही न कंदा त ज़ाहिर असीं सवाल खणण जे लाइ वेठा ई आहियूं। सो इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।